थाणे बुलाखान में भी आशूर के दिहाड़े ते मौके ते वड़ा मातमी जुलूस बरामद थी रहा हैं, जिन जी सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है शहबाज उमरानी। जी शहबाज। थाणे बुलाखान में भी आशूर के दिहाड़ो जो मज़हबी अक़ीदत एहतराम से मल्हायो पियो वञे। थाणे बुलाखान में आशूर के मौके ते ॿ वॾा मातमी जुलूस बरामद थींदा। एक जुलूस जो है वो थाणे बुलाखान की मरकज़ी ऐं क़दीमी इमाम बार गाए पीर रोशन शाह जिलानी उतां खां बरामद थींदो, जेको पंहिंजे मुक़रर रस्तनि खां थींदो शहीद बेनज़ीर चौक ते पहुचंदो, जिते मजलिस अज़ा थींदी ऐं ज़ंजीर ज़नी कई वेंदी। ऐं उन खां ॿियो जेको जुलूस आहे उहो जेको थाणो अहमद खान जी क़दीमी इमाम बार गाए सैयद हैदर शाह काज़मी उन तां बरामद थींदो, जेको पंहिंजे मुक़रर रूटनि खां थींदो वापसी साॻी इमाम बारगाह ते नेर थींदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त थाणे बुलाखान में जेको मरकज़ी जेको जुलूस आहे उन जे लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। जेके बि रूट्स आहिनि उन्हनि खे जेको सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम जेके मुकमल कया विया आहिनि ऐं सिक्योरिटी जेको सख़्तु कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जुलूस जेके गुज़रगाहूं आहिनि उन्हनि ते जेको सबीलून ऐं न्याज़ नगर जो पिणु बंदोबस्तु थियल आहे। मुख़्तलिफ़ खातनि जा जेके ऑफिसर आहिनि उहे बि जेको हिन जुलूस में हूंदा, जेके हिन जी निगरानी कंदा। उन खां अलावा जेके हिन इमाम बारगाह जेके अंजुमन जा जेके रज़ाकार आहिनि उहे पिणु जेको जुलूसनि जी जेको सिक्योरिटी खे ॾिसी रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त जेको जुलूस आहे, जेको मरकज़ी जुलूस आहे, जेको इमाम बारगाह पीर रोशन शाह जिलानी खां बरामद थींदो, उहो जेको मग़रिब नमाज़ जे टाइम ते जेको वापसी हिन ई इमाम बारगाह ते नेर थींदो। जी।